कोरोना वायरस के खतरे सबब सिंध में लॉकडाउन के 12 दिहाड़े नंढन वडन शहरन में कारोबार बंद रखियो वियो, जडे त 2 खां 3 वगे ताईं समूरा कारोबार बंद रखण वारे फैसले ते पुलिस सख्ती सां अमल करायो। चेलार में 12 ॾींहं में लॉकडाउन रहियो, जडे त हुकूमती हुकुम ते 12 वगे खां 3 वगे ताईं समूरो कारोबार बंद रखियो वियो, जडे त शहर ऐं उन जे भरपासे जे इलाइकन में पुलिस अलर्ट बीठल रही। डहरकी ऐं भरपासे में भी 12 ॾींहं मुकम्मल लॉकडाउन रहियो, जडे त पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार शहर जो गश्त कंदा रहिया। होॾां लॉकडाउन सबब मुतासिर थियलन राशन न मिलण खिलाफ एहतजाज कयो। नवाबशाह में भी सिंध हुकूमत जे कोरोना वायरस खां बचाव लाइ 12 खां 3 वगे ताईं समूरो कारोबार बंद रखण वारे फैसले ते पुलिस ऐं रेंजर्स पारां अमल कराईंदे शहर में गश्त जारी रखी, जंहिं सबब कारोबार मुकम्मल बंद रहियो ऐं माण्हू पंहिंजनि घरनि ताईं महदूद थी विया। हैदराबाद में भी 3 कलाकनि ताईं लॉकडाउन में सख्ती कई वई। शहर में दाख़िल थींदड़ रस्ता मुकम्मल सील किया विया, जॾहिं त शहर जे मेन रोड खे कंडेदार तारुनि सां बंद करे पुलिस ऐं रेंजर्स मुक़रर कई वई। होॾां घरनि खां गैर ज़रूरी शहर में दाख़िल थींदड़ माण्हुनि खे वापस घरनि ॾांहुं रवानो कयो वियो। नओं दबालो में भी 12 ॾींहं मुकम्मल लॉकडाउन रहियो, जॾहिं त सिंध हुकूमत जे 12 खां 3 वगे ताईं समूरो कारोबार बंद रखण वारे फैसले मूजिब खुलियल दुकाननि खे पुलिस बंद कराए छॾियो। सिंध हुकूमत जे लॉकडाउन वारे ऐलान ते 12 दिहाड़े सामुंडी पट्टीअ जे इलाइक़नि मरकज़ी शहर गाढ़ो, जोहो, उतासी, धांधरी समेत नंढा वॾा शहर मुकम्मल बंद रहिया, जॾहिं त डीएसपी गाढ़ो मोहम्मद खान खोसो, एसएचओ गाढ़ो अमीर बख्श खोसो पुलिस अटाला साण करे शहर जो गश्त कयो। खिपरे में भी पुलिस, रेंजर्स ऐं ईगल स्क्वाड जे जथन पारां सिंध हुकूमत जे मुकम्मल लॉकडाउन वारे फैसले ते अमल कराईंदे शहर जो समूरो कारोबार बंद कराए। सेरीअ में भी 12 ॾींहं मुकम्मल लॉकडाउन रहियो, जॾहिं त हुकूमत जे लॉकडाउन में सख्ती वारे फैसले ते अमल कराईंदे शहर खे मुकम्मल बंद करायो वियो, जॾहिं त एसएचओ सेरी पुलिस मोबाइलनि सां गॾु शहर जे मुख्य रोडनि ऐं मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में गश्त करे माण्हुनि खे पंहिंजनि घरनि में रहण जी अपील कई। सिंध जे ॿियनि शहरनि जी खैरपुर में भी 12 ॾींहं लॉकडाउन जारी रहियो, जॾहिं त शहर अंदरि पुलिस गश्त कंदी रही। होॾां खैरपुर पुलिस लॉकडाउन खे सख्त करण लाइ 12 खां 3 वगे ताईं शहर में मुकम्मल लॉकडाउन करायो। नएं दरे में भी कोरोना वायरस खां बचाव लाइ कयल लॉकडाउन 12 ॾींहं भी जारी रहियो, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स शहर जो गश्त कंदी रही। होॾां लॉकडाउन में सख्तीअ जे 3 कलाकनि दौरान समूरो कारोबार बंद रखियो। डिगड़ीअ में भी 12 ॾींहं मुकम्मल लॉकडाउन रहियो, जॾहिं त एसएचओ डिगड़ी पुलिस मोबाइल साण करे शहर जे मुख्य रोडनि ऐं मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जो गश्त करे माण्हुनि खे पंहिंजे घरनि में रहण जी अपील कई। तंगवाणी में भी सिंध हुकूमत जे लॉकडाउन में सख्ती वारे हुकुम ते 12 ॾींहं रेंजर्स ऐं पुलिस एहलकारनि लॉकडाउन खे सख्त कंदे मेडिकल स्टोर ऐं किरियाना स्टोरनि खे भी 3 कलाकनि ताईं बंद कराए छॾियो। टंडे मोहम्मद खान में भी कोरोना वायरस खां बचाव लाइ कयल लॉकडाउन वारे फैसले ते अमल कंदे शहर मुकम्मल बंद रखियो वियो, जॾहिं त सिंध हुकूमत पारां 12 खां 3 वगे ताईं मुकम्मल लॉकडाउन ते टंडो मोहम्मद शहर समेत ज़िले जा नंढा वॾा शहर मुकम्मल बंद रहिया, जॾहिं त पुलिस शहर जो गश्त कंदी रही। भान सैयदाबाद में भी जुमे ॾींहं 12 खां 3 वगे ताईं मुकम्मल लॉकडाउन रहियो, जॾहिं त एसएचओ अली ॾिनो परियो पुलिस साण करे शहर बंद कराए शहरियनि खे हुकूमती हुकुमनि ते अमल करण जो पाबंद कयो। कश्मीर ज़िले में भी आलमी वबा कोरोना वायरस जे इम्कानी खतरे सबब सिंध सरकार तरफ़ां करायल लॉकडाउन सबब 12 ॾींहं भी ज़िले जा समूरा शहर बंद रहिया, जॾहिं त ज़िले इंतजामिया मुतासिर कुटुंबनि ताईं घर घर राशन विराइण वारे ऐलान ते अमल न कराए सघी, जंहिं सबब ॾियाड़ीदार पोरियत सख्त परेशान आहिनि। शेख बिरकियो में भी कोरोना वायरस खां बचाव लाइ 3 कलाकनि लाइ लॉकडाउन में सख्ती कई वई, जंहिं सबब शहर जे समूरनि कारोबारी मर्कज़नि समेत खाधे पीते जे शयुनि जा दुकान भी मुकम्मल बंद रहिया, जॾहिं त पुलिस शहर अंदरि गश्त कंदी रही। सिंध में लॉकडाउन सबब 12 ॾींहं भी उमरकोट शहर मुकम्मल बंद रहियो, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स जे एहलकारनि शहर में गश्त जारी रखियो। मलीर में भी 12 ॾिहाड़े मुकम्मल लॉकडाउन रहियो, जॾहिं त सुपर हाईवे समेत मुल्क जो सभ खां वॾो बंदरगाह पोर्ट कासिम ऐं सनती एरिया बंद रहियो, जॾहिं त शहर में रेंजर्स ऐं पुलिस गश्त कंदी रही। होॾां कोट गुलाम मोहम्मद में भी असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस में मज़हबी आलमनि सां पाक आर्मी जे मेजर मंदोखेल कैप्टन उमर, असिस्टेंट कमिश्नर नज़ीर अहमद मेमण ऐं एसएचओ फरमान हकीम गॾिजाणी करे हुकूमती ऐलान ते अमल करे निमाज़ घरनि में अदा करण जी अपील कई। टंडे आदम में भी लॉकडाउन 12 ॾींहं जारी रहियो, जॾहिं त मंझंदि 12 खां 3 वगे ताईं शहर में मुकम्मल लॉकडाउन कयो वियो, जंहिं दौरान शहर जे सभिनी मस्जिदनि अॻियां पुलिस एहलकारनि खे मुक़रर कयो वियो। शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि खे मुकम्मल बंद करे पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार मुक़रर कया विया। कोरोना वायरस खां बचाव लाइ कयल लॉकडाउन जे 12 ॾींहं होॾां गढ़ी खेरो शहर भी मुकम्मल बंद रहियो, जॾहिं त शहर में पाक फौज ऐं पुलिस जे जवाननि गश्त जारी रखियो। एसएचओ गढ़ी खेरो रफ़ीक अहमद खेड़ो ॿुधायो त अवाम खे जस हुजे जंहिं पुलिस इंतजामिया सां सहकार करे बग़ैर कंहिं चवण ते पंहिंजो कारोबार बंद करे हिकु सुठे शहरी ऐं बाशऊर हुजण जो सबूत ॾिनो आहे। भोजपुर में भी आलमी वबा कोरोना वायरस जे इम्कानी खतरे सबब सिंध सरकार तरफ़ां कयल लॉकडाउन जे 12 ॾींहं शहर मुकम्मल बंद रहियो,
जॾहिं त शहर में पुलिस जो गश्त जारी रहियो। काज़ी अहमद में बि लॉकडाउन सबबि माण्हुनि खे घरनि ताईं महदूद रखियो वियो ऐं शहर जा रस्ता पिण सील कया विया। होॾां पुलिस ऐं रेंजर्स पारां शहर में गश्त जारी रखियो वियो। मुल्क में वधंदड़ कोरोना वायरस सबबि वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतनि जे हिदायतनि सबबि जामशोरे में 12 ॾींहं बि मुकमल तौर ते लॉकडाउन कयो वियो। जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि पारां 12 खां 3 वॻे ताईं हुकूमत जे सख़्त हिदायतनि ते सब्जी, किराना ऐं मेडिकल स्टोर बि मुकमल बंदि कराए छॾिया। होॾां मस्जिदनि मां बाजमायत जुमा नमाज़ अदा न करण जा ऐलान कया विया, जंहिं सबबि जामशोरे जे शहरियनि घरनि में जुमा नमाज़ अदा कई। सिंध हुकूमत जे 12 वॻे खां 3 वॻे ताईं लॉकडाउन सख़्त करण वारे ऐलान ते गंबड़ समेत तालके जा ॿिया इलाइक़ा खोड़ा, ड्रिब, मेहरशाह, रिपड़ी, बहारो, जादोवाहण समेत नंढनि वॾनि शहरनि में कर्फ्यू जहिड़ो माहौल रहियो। होॾां असिस्टेंट कमिश्नर इकबाल जंडराण, मुख्तियारकार सलाउद्दीन घुमरो, डीएसपी गंबट मुश्ताक कुरैशी कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि सां गॾिजी मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk